जय श्री झूलेलाल। अॼु मां सिंधियुनि जी नगरी उल्हासनगर में डोली नाश्ते वारी जी दुकान ते नाश्तो करण लाइ आई आहियां। इहा फेमस सिंधी नाश्ते जी दुकान सन 1975 में असांजे सिंधी दादा भगवान दास जीअं खोली हुई। हिते सुबुह खां लॻण वारी भीड़ हिन दुकान जी फेमसनेस ॿुधाए छॾी। हिते तव्हांखे दाल पकवान, दाल सैंडविच, कोकी, भी टिक्की, दाल समोसा अहिड़ा कई फेमस आइटम हिन दुकान ते मिलंदा। अॼु जी तारीख़ में इहा दुकान उल्हासनगर जी माइल्स स्टोन ठही वई आहे। असां बि हिते पंहिंजे लाइ भी टिक्की, सोयाबीन पेटी ऐं दाल सैंडविच लॻारायो। हिन में सैंडविच आलू जी स्टफिंग सां गॾु भरियल हूंदो आहे, जंहिंजे मथां सिंधी वधी दाल जी स्टाइल में ठहियल दाल जी कोडिंग कई वेंदी आहे। हुन खां पोइ चटनी, मसाला ऐं प्याज सां गॾु टेक्सचराइज करे परोसो पियो वञे। ऐं बीह जी टिक्की में बीह खे मैश करे स्टफिंग कई वई आहे। ॻाल्हि करा स्वाद जी त दाल सैंडविच खे खाई करे सम्झ में अची वियो। हिते मसाला वधीक न यूज़ करे घर जहिड़ा मसाला यूज़ कया विया आहिनि, जीअं पाण सिंधी घरनि में यूज़ कंदा आहियूं। हिन सां गॾु मां भी टिक्की खाई ॾिठी, हुनजो स्वाद त मूंखे सिंध जी यादि ॾियारे छॾी। भी टिक्की जी स्पंजीनेस जो लेवल पई ॿुधाए। हिते माण्हुनि मूंखे ॿुधायो कि दाल डबला, दाल पकवान ऐं कई तरह जा सिंधी आइटम हिन दुकान ते अची करे ई खाइण सिखिया आहिनि। हिते सुबुह जो 3 तरह जी दाल जो जाइको मिलंदो आहे। मिठे जी ॻाल्हि करा त सिंधी सीरो मालपुए सां गॾु तव्हांजो होश उड़ाए छॾिनो। पर असां शाम जो आयासीं त असां वरिती सिंध जी फेमस सिंगरनि जी मिठाई। तव्हां कॾहिं उल्हासनगर अचो त उल्हासनगर स्टेशन खां 5 मिंट परे संतू बिल्डिंग जे साम्हूं डोली नाश्ते वारे अचण न भुलिजो। जय श्री झूलेलाल।